टीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ू हाज़िर आहियां। नाज़रीन, घारो खां बाबन आशवाणी जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान नेवी पारान पहिरीं भेरो रूरल हेल्थ सेंटर घारो में हिकु ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप में घारो समेत 12 इलाक़नि जे सवे माण्हुनि कैंप जे मुख़्तलिफ़ बीमारी जे डॉक्टरनि खां चेकअप करायो। उन मौक़े ते माहिर डॉक्टर मरीज़नि जे चेकअप बैदि मुख़्तलिफ़ बीमारी जे इलाज जूं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। नेवी जे कोर कमांडर जवाद अहमद ॻाल्हाईंदे चयो त ॿाराड़ी जे इलाक़नि में माण्हुनि खे बहितर इलाज जूं सहूलियतूं मुयसर न आहिनि ऐं गुरबत सबबि बहितर इलाज न थियण करे मौत जी शरह में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। अवामी ख़िदमत वारे जज़्बे तहत पाकिस्तान नेवी घारो जे इलाइक़े में आवाम जी सहूलियत लाइ हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारी जा माहिर डॉक्टर मौजूदु आहिनि जेके चेकअप बैदि मुफ़्त दवाऊं ॾींदा। उन मौक़े ते नंढा ऑपरेशन कया वेंदा, जॾहिं त वॾे ऑपरेशन ऐं महांगे इलाज लाइ आगाह खान अस्पताल मां पाकिस्तान नेवी जी टीम जी निगरानी में बि ग़रीब मरीज़नि जो इलाज करायो वेंदो। उन मौक़े ते रूरल हेल्थ सेंटर घारो जे MS ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां पाकिस्तान नेवी जे क़दम जी वाखाण कई वई।